हाँ सत्संग गुरबाणी जो है गीत गुरबाणी ही में एक श्लोक ज्यों सुपना और पेखना नाए मिले जा श्लोक मां सम्झां तो जिथे किथे भोग पवंदो आहे हिकु हिकु नाए मिले जो श्लोक अगर कोई समझे तो सॼो गुरु ग्रंथ साहिब समझी वञे। हिन 54 नाए मिले आ श्लोक एक ही ज्यों सुपना और पेखना न जो अर्थ है जीअं रात जो सुपनो माण्हू ॾिसंदो आहे, हर को ॾिसंदो आहे। कोई चवंदो आहे बाबा मां न ॾिसंदो आहियां, सपनो न ॾिसंदो आहे, चवंदो आहे भले उनखे सुबुह जो भले कंहिंखे यादि न ईंदो आहे। हे वैज्ञानिकनि बिल्कुलु परीक्षण कयो आहे माण्हूअ जो। माण्हू कुल निंड मात्र 2 कलाक उहा निंड ज़रूरी भी आहे सभिनी खे, ॿार खां वठी वॾे ताईं, जंहिंमें शरीर सभिनि जो तापमान सभिनि जो किरंदो आहे ऐं उहा संजीवनी सिंघी ईंदो आहे। वैज्ञानिकनि निंड ख़रीद करे माण्हुनि जी ऐं प्रशिक्षण कयो, जंहिंमें ॾिठऊं सॼी राति माण्हू सपना ॾिसे थो। उहो जीअं कार्डियोग्राफ थींदो आहे, ECG थींदी आहे, जे माण्हूअ जे साह जी ख़बर पवंदी आहे, तीअं ई राति जो निंड में भी कार्डियोग्राफ थींदो आहे। मग़ज़ ते मशीन हणी उनखे ॾिसंदा आहिनि त हीअ सपननि में आहे ऐं राति भर में केॾी महिल सुई अहिड़ी किरंदी आहे जेको डॉक्टर भी ॾिसंदो आहे त ख़बर कान पवंदी आहे थिए काॾे वियो। ऐं उहा निंड जेके चवंदा आहिनि सुषुप्ति, जंहिंमें सपनो न ईंदो आहे। बाक़ी सॼी राति माण्हू 10 खां 12 ताईं हर को माण्हू सपना ॾिसंदो आहे। भले ई तव्हां चवंदो असां न ॾिसंदा आहियूं पर यादि नथो अचेव, सभु ॼणा सपनो ॾिसंदा ई आहिनि। ऐं सपनो जेको ॾिसंदा आहिनि उहो सपनो ईअं न सोचिजो त उहो सपनो कूड़ो हूंदो आहे, सचो हूंदो आहे। बिल्कुलु ओॾी महिल तूं सपने में आहीं बाक़ाइदे सच लॻंदी, तुंहिंजी ॾे वठि हूंदे बिल्कुलु तोखे सच लॻंदी। तेॾी महिल तुंहिंजी जागृत न आहे, सुपन आहे। 4 अवस्थाऊं थींदियूं आहिनि, जागृत, सुपन, सुषुप्ति, तुरिया। त इहो सपन अवस्था में माण्हू बाक़ाइदे उनजी पंहिंजी ओॾी महिल सृष्टि हूंदी आहे। उहो सपने में आहे ओतिरो भउ बि थींदो आहे जीअं जागृत में भउ थींदो आहे। माण्हू ॾिसंदो आहे ईअं राति जो सपने में या त नांग ई नांग या तूफ़ान या ॿोॾियूं या कोई जानवर आहे। हिकिड़ो भाई हुयो मूंखे अचे ॿुधाई चई बाबा सपने में ॾिठुमि शेर। मां पोइ चई अहिड़ो डोड़ाई ऐं मां डुकी न सघंदो आहियां, पर सपने में अलाए कीअं डुकां पियो, ॼण PT उषा जो न, PT उषा ई असांजे हिंदुस्तान जी। जेॾी महिल माण्हू कोई कंहिंजे पोतों पिस्तौल खणी करे डुके त ओॾी महिल ॾिस माण्हूअ खे कीअं थी ताक़त अचे, उहो डुकी न सघंदी हितां खां होसि ताईं। ऐं कोई ॾेखारेसि असली गन त ईअं लार कंदी, काॾों आई ताक़त उहा निकिरी ईंदी आहे। चई उहो बि मां ईअं डुकियुमि मथे चढ़ियुमि चोटीअ ते, ॾिठुमि हेठि खाई, हेॾो शेर, हाणे वञा काॾे, परेशान असली। मां हाणे हेॾे टप थो ॼां त मौत, हेॾे नथो टप ॼां त हिते शेर थो मारे, वञा काॾे। शेर आयो अहिड़ो अचे चंबो वई ऐं अखि खुली वई। ऐं पोइ अखि खुली अची मुंहिंजी घरवारी जो हथु हिते पियो छातीअ ते, चंबो लॻेसि, पर सचो लॻंदो आहे। थोरो कथा खे सत्संग खे थोरो सम्झिजो। ये कथा तुम चालू थी है, ज्यों सुपना और पेखना ऐसे जग को जान। ये जग जीअं राति जो तो सपनो ॾिठो तोखे सच भासे ई पियो, वरी सुबुह जो उथें त राति वारो सपनो विसरी वई।
सभिनी खे थींदो आहे। तव्हां अॼु बि राति जो तव्हां सुपिनो ॾिसिजो, जंहिंमहिल सुपिने में हूंदो तव्हांखे उहो जगत नज़र ईंदो, वरी जंहिंमहिल जाॻंदे त हे जगत नज़र ईंदो जेको हाणे जाॻूं था असां। हो सच लॻंदी, वरी हे बि सच लॻंदी। पर गुरु नानक चए थो जीअं सपना और पेखना, ही सपनो चाहे हू सपनो, जीअं सपना और पेखना, इनमें कुछ साचो नहीं, न हो सचा। जेॾीमहिल सपनो तो ॾिठे चए अॼु सपनो आहे, असत्य लॻे, पर हे तोखे जगत अगरि सत्य लॻे थो, हे बि उहो ई आहे। जेॾीमहिल ॼाणींदे पाण ई चवंदे हे भी उहे आ। तुझे सिर्फ मन जो ही खेल आहे। जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन बिन भगवान। सिवाय परमात्मा जे ॿियो कुछ भी सच नाहे। गुरु नानक जी वाणी अथव। इन वाणीअ जो अर्थ ई इहो आहे, नायमिल जे श्लोक में ईंदो आहे, जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। भगवान खां सवाइ ये सभु कूड़ती, पैसा कूड़ती, रिश्ता नाता कूड़ती। मता तू इनखे सच सम्झे। मां ईअं न चवां घर छॾिणो आहे या दुकानु छॾिणो आहे, दुकान बि हलाए घर बि हलाए ऐं सुठे नमूने सां हलाए। मां त चवंदा आहियां जेको भॼे थो पियो, जेको हिन खां डिॼे थो पियो, उहो कायर आहे। असां गृहस्थी आहियूं, असांखे घर, मां त चवां घर हिकु असांजो मंदरु, दुकानु असांजो मंदरु। तव्हां ॿिया मंदर वेंदा आहियो, हाणे जेको मां सच चवां, मंदरु घर खां वधीक कोई मंदरु कान्हे, दुकान खां वधीक मंदरु न आहे। छो दुकानु तुंहिंजो आहे, घर बि तुंहिंजो आहे, तुंहिंजो आहे, तुंहिंजे परिवार जो आहे। तूं घर में 10 भाती आहियो, 20 आहियो, सभु चवंदो असांजो घर। मंदरु कोई बि सभिनि जो न आहे, ऐं घर उहो हुजे जेको सभिनि जो हुजे। जीअं अगरि हे दुनिया आहे त इहो सॼी दुनिया भॻवान जो मंदरु आहे, पर हिते मंदरु कोई बि कंहिंजो कान्हे, सभिनि जा अलॻि अलॻि आहिनि। मस्जिद अलॻि आहे मुस्लमाननि जी आहे, मंदरु हिंदूअ जो आहे, ईसाइनि जी चर्च आहे, गिरजाघर आहे, यहूदियुनि जो सिनेगाग आहे, बौद्धनि जो पंहिंजो मंदरु आहे, जैननि जो पंहिंजो मंदरु आहे। इहे सभिनि जा आहिनि, सोचे ॾिस सभिनि जा आहिनि। पर तुंहिंजो घर, सॼो भाती चओ असांजो घर। पहिरियों नंबर घर त असांजो मंदरु उहो आहे, सचो मंदरु। इन मंदर में वहिंवार, अॼोके सत्संग में असांजो वहिंवार कीअं हुजे, ज्यों सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। भगवान हिकु आहे। मथां ईअं सोचो, कोई राम भॻवान आहे, कोई कृष्ण भॻवान आहे, कोई अल्लाह भॻवान आहे, कोई जीसस भॻवान आहे, कोई बुद्ध भॻवान आहे, एॾा। ऐं गुरु नानक जी तव्हां उंगली हर फोटो में ॾिठी हूंदव। गुरु नानक चए थो एक ओंकार। इन जो अर्थ छा आहे? अर्थ आहे हिकु ई परमात्मा। उहो हिकु परमात्मा केरु? कोई व्यक्ति न आहे, कोई माण्हू न आहे। ऐं सभिनि जो ध्यानु हली वेंदो, मां चवंदुसि भॻवानु त हली वेंदो मर्द में। हाणे मर्द भॻवानु ऐं स्त्री काॾे वेंदी? छो जो तव्हांजे दिमाग़ में नाला ई भॻवान जा पुल्लिंग में आहिनि, स्त्रीलिंग में न आहिनि। भॻवान, ईश्वर, भगवत मतिलबु भॻवान जा सभु नाला पुरुष जा। ऐं पुरुष कोई बि हूंदो त
सृष्टि में काॾां अची सघंदो? जेसि ताईं स्त्री न जुड़ंदी तेसि ताईं कोई भॻवानु थी न सघंदो। हिकु प्रतीक पूरे असांजे हिंदुस्तान में, विश्व में हिकिड़ो हिंदुस्तान जो ई प्रतीक आहे जंहिंजो नालो आहे अर्धनारेश्वर। हिकु प्रतीक आहे पूरे अध ते, हिकु पासे पुरुष हिकु पासे स्त्री। ये जॾहिं ॿई मिलाईंदासीं तॾहिं परमात्मा थींदो। बाक़ी परमात्मा न अकेली स्त्री आहे न अकेलो पुरुष आहे। संसार थींदो ई न सवाइ स्त्रीअ जे, सवाइ पुरुष जे। न स्त्री पुरुष खां सवाइ ईंदी, न पुरुष स्त्रीअ खां सवाइ पुरुष ईंदो। न अंडे खां सवाइ मुर्गी ईंदी, न मुर्गीअ खां सवाइ अंडो ईंदो। अची सघंदो? उहो माण्हू बहस कंदा आहिनि, चवंदा आहिनि पहिरियों अंडो आई या मुर्गी आई। इहो अति प्रश्न आहे, मग़ज़ ख़राबु करण वारो। मुर्गी बि आई, अंडो बि आयो, तॾहिं आयो परमात्मा। बाक़ी तूं चवे सिर्फ़ु मुर्गी किथां थींदी? अंडे खां सवाइ मुर्गी थींदी कान, मुर्गी खां सवाइ वरी अंडो थींदो कान। कीअं थींदो? जॾहिं ॿई मिलाईंदासीं तॾहिं हीअ सृष्टि बि स्त्री ऐं पुरुष ॿिन्ही खे मिलाए परमात्मा। ऐं उहो परमात्मा कोई व्यक्ति अकेलो न आहे, उहो परमात्मा सभिनी में, सभिनी में। मां चवां स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, ॿार हुजे, ॿुढो हुजे, जवान, तूं ॼाओ आहे पंहिंजे माउ ऐं पीउ मां। आत्मा में इहे ॿई, माउ जो बि अंश आहे, पीउ जो बि अंश आहे। ॿिन्ही खे मिलाए करे तूं आहे चाहे तूं आहे, चाहे स्त्री आहे चाहे पुरुष आहे। हिक सां त थी न सघंदो। जॾहिं माउ पीउ जे संजोग सां पैदा थियो आहे त परमात्मा बि ॿई मिलाए करे, उहो कोई व्यक्ति न आहे। हिते जेको श्लोक हलियो, जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं नानक बिन भगवान। ॿई हे, चाहे हीअ जागृत सृष्टि चाहे सुपने वारी सृष्टि, ॿई सच न आहे। अगरि सच आहे, जंहिंखे चइजे सच, त हिकु ई आहे जेको गुरु नानक चयो आहे, एक ओंकार, हिकु परमात्मा। उहो परमात्मा कोई व्यक्ति न आहे, समिष्टि सब में। जिन संतन उनके जातो, परमात्मा जानने की चीज है, परमात्मा मानने की चीज बिल्कुल नहीं है। और तुम लोग मानते हो, विश्वास करते हो। नहीं, विश्वास नहीं। विश्वास, हर एक विश्वास अंधविश्वास होता है। मेरी बात थोड़ी आपको कड़वी लगेगी। सत्य पहले कड़वा लगता है, बाद में मीठा लगता है। झूठ पहले ही मीठा लगता है। झूठ कूड़ पहिरियों ही मिठो लगंदो आहे, पोइ झूठ में माण्हू रमिजी वेंदो आहे। ऐं सच पहिरियों कौड़ो लॻंदी, जॾहिं सम्झ में ईंदे सच। सत्य छा आहे? सत्य परमात्मा। सत्य उनजो कोई नालो न आहे, उनखे चइजे सत्य। सत्य जो कोई नालो न। नालो चवंदासीं, कोई बि नालो खण त द्वैत थी वेंदो। हेॾी सृष्टि आहे, पूरो विश्व, उन में अलॻि अलॻि, जीअं चवंदासीं राम कृष्ण, घणा ॼणा मञींदा। सिर्फ़ु हिंदुओं में भी फ़र्क़ु आहिनि, खोड़ फ़र्क़ु। कोई राम वारो, कोई कृष्ण वारो, कोई राधा वारो, कोई एॾा भॻवान, एॾा कोई भॻवान। ऐं वरी असांजे हिंदू धर्म में त एॾा भॻवान आहिनि, 65 करोड़। तव्हां मोबाइल कढी करे ॾिसो, खिलंदा आहिनि माण्हू। 65 करोड़ भगवान। और कबीर चए तो, लोगा भरम न भूलो, भरम में था भुलजो। खालिक, खालिक यानी परमात्मा। खल्क, ये खल्क, या खल्क और खालिक हिक। हे कोई मां नथो चवां, गुरु नानक जो मां पहिरें चवां, एक ओंकार।
एक ओंकार आहिनि, हिकु परमात्मा। जप साहिब में गुरु नानक एतिरा इशारा ॾिना आहिनि कोई सम्झे। जप साहिब पहिरियों पहिरियों गुरु नानक जो पहिरियों पहिरियों अंदर मां जप साहिब निकितो, जेको तव्हां पहिरीं पौड़ी पढ़ंदा, एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी से भव गुर प्रसाद। जप आ सच जुगा सच है भी सच, नानक हो बि सच। सोचे सोच न वही जेकी आप तव्हां पढ़ंदा आहियो, इन में खोड़ गुरु नानक इशारा ॾिना आहिनि। सम्झ वो परमात्मा छा आहे। आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। इन जो अर्थ छा आहे? आदेश, आदेश यानी ये जेको मां चऊं सभिनी खे प्रणाम। प्रणाम कंहिंखे? जेको तव्हां सभिनि जे अंदरि स्त्री हुजे पुरुष हुजे उन में वेठो आहे, सभिनी खे प्रणाम। इनखे चइबो आहे आदेश। आदेश यानी प्रणाम। तिसे जेको तव्हांजे अंदरि वेठो आहे, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहत जुग जुग। ओ जुगनि खां वठी हिक ई वेस में इहो परमात्मा आद खां वठी जुगनि खां वठी हाणे ऐं अॻिते बि आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसि बि सच। जुग न ठहिया तॾहिं बि उहो ई हुयो, जुग ठहिया उहो हाणे बि उहो, अॻिते बि उहो परमात्मा। उहो कीअं? उहो कोई माण्हू न आहे, उनखे चइजे प्रकाश, आत्मा। सभिनि जे अंदरि आत्मा आहे। माण्हू मरंदो, आत्मा न मरंदी, उहो ई परमात्मा आहे। माण्हू मरंदो, माण्हू जो शरीर मरंदो, जेकी आत्मा सां उहो अलॻि थिए थो उहा न मरंदी, वरी ॿियो पैदा थींदो। जीअं हिन लाइट में सभिनी में अंदरि हे लटूं ॿरनि था, ट्यूबलाइट आहे, फ्रिज आहे, पंखो आहे, अलाए लखे शयूं आहिनि जेके लाइट ते हलनि थियूं। उहे टुटंदियूं, हे बल्ब टुटंदो, लाइट टुटंदी छा? लाइट न टुटंदी। वरी ॿियो हणंदासीं, वरी लाइट उनखे ॾींदी। हिकिड़ो माण्हू मरंदो, वरी ॿाहिरि पैदा थींदो। उहो प्रकाश जेके चवंदा आहिनि मृत्यु से अमृत की ओर। 3 वेदनि में मंत्र ईंदा आहिनि, अस्तो मां सदगमे, तमसो मां ज्योतिर्गमे, मृत्यु मां अमृतगमे। इन्हनि जो अर्थ छा आहे? असत से सत्य की ओर, अंधकार से प्रकाश की ओर, मृत्यु से अमृत की ओर। अमृत छा आहे? उहा तुंहिंजी आत्मा जेकी सभिनि जे अंदरि वेठी आहे, इहो ई शिव आहे। इन शिव खां अलॻि थींदे शव। मां ॾिठो हिकिड़ो बालाघाट जो मोबाइल ते नचे पियो फर्स्ट क्लास ॼञ में, ऐं हिकदमि झटको अची वियो, आत्मा अलॻि थी वई, शव थी वियो। उनखे ई मृत्यु चइबो आहे। उहो सम्झो परमात्मा खां अलॻि थी वियो, शव थी वियो। ऐं परमात्मा इन करे चवां थो, तव्हांजो घर असली मंदिर, तव्हांजे घर में भाती आहिनि। तुंहिंजी माउ ऐं पीउ में कॾहिं ॾिठो थी? कॾहिं ज़ाल में, पुट में, पोटे में ॾिठो थी? मंदरु वञे थो, लोटो खणी करे पूजा करणु, अगरबत्तियूं ॿारण वञे थो। मां ॾिसां थो अहिड़ा माण्हू जेके मंदरनि ऐं टिकाणनि में वञनि था, घर में गार कढंदा आहिनि। मां दो कौड़ीअ थी वञणु, तूं पंहिंजी माउ खे, पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजे पुट खे गार थो ॾिए। असली परमात्मा उन में वेठो आहे। तूं ठिकरनि में वञी थो पियो, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़, तासे तो चाकी भली पीस खाए संसार। कबीर साहब तो चए, अगर पत्थर में भगवान मिले तो मां तो पहाड़ के पूजा जंहिंमां पत्थर निकिरनि था। उन खां त पत्थर जी चक्की जंहिंमें असां अटो पीहाईंदा आहियूं उहा सुठी, उहो पत्थर वरी बि असांखे कणिक चांवर पीही करे असांखे खाराए थो। उहो पत्थर उहो सुठो।
को पत्थर सुठो न। जिन संतन महापुरुषन ॼातो आहे, यही थी कबीर, रविदास, गुरु नानक, बुद्ध, महावीर, जीसस, मोहम्मद, ये अहिड़नि ॼातो। इन्हनि तॾहिं ॼातो जॾहिं इन सपने ऐं हुन सपने खे व्यर्थ सम्झूं, पोइ ही सच खे सम्झूं। अॼु ॾींहं ताईं अगरि सच हले थो त उन्हनि जो ई हले थो। मां बि उनखे ई थो दोहरायां जेको उन्हनि ॼातो। सत्य इहो ई आहे, उन्हनि बि इहो ॼातो, पर सम्झ में तॾहिं ईंदी। हिकिड़ो सुर रखे छॾ प्रभाती। जॾहिं इहे जेके बि संत थी गुज़रिया आहिनि, उन्हनि कूड़ सम्झो धन खे, रिश्तनि नातनि खे, सभु कूड़ा। केरु तव्हां कंहिंखे था तव्हां सच चओ, सभु कूड़ा। हिकिड़े त संत चयो आहे, माता पिता की प्रीत कुझु नहीं, काल कॾूं न छॾावे, पुत्र पुत्रा की प्रीत भी कुछ नहीं, चौमुख आग लगावे, धिया की प्रीत भी कुछ नहीं, परावा धर अडावे, यार दोस्तार की प्रीत भी कुछ नहीं, दुख सुख वंड न खावे, स्त्री की प्रीत भी कुछ नहीं, दर पर ही मोकलावे, प्रीत सचे गुरु गोविंद की, जो अंग संग होए साय, साथ न चाले बिन भजन, साथ न चाले बिन भजन। उन परमात्मा जी याद खां सवाइ कुछ भी साण न हलंदी, चाहे धन हुजे, चाहे सभु रिश्ता नाता हुजनि, ये सभु कूड़ा आहिनि। सोचे ॾिसो, कोई मरे थो पियो, छा करे सघंदासीं? कोई करे सघंदो कुझु? अची चए मां तो तुझे मथो मरां, कुझु न थींदी। कोई साण बि न हलंदी, न रिश्ता नाता, न पैसा हलंदी, पिया हूंदे इहे सभु हिते। सिकंदर जहिड़ा जंहिंजे राज में सिज न लहंदो, सिकंदर ॿुधो अथव न, उनजे राज में सिज न रहंदो। जीअं हिते इंडिया में सिज लहंदो त अमेरिका में होॾे सिज निकिरंदो हुयो, उते बि राज उनजो। सिकंदर चक्रवर्ती राजा थी गुज़रियो आहे। हिकु उहो ई जॾहिं मोह हुयो त उनखे सोझी भरिसां खे आई, बाक़ी माण्हुनि खे अचे ई नथी। उनखे आई, चई मुंहिंजा हथ ॿाहिरि कढिजो। चवनि भाई ईअं थींदो ई न आहे। चई मां जा कढिजो। इहा ई हिकु अर्थी इन महिल ताईं निकिती आहे, जंहिंजा सिकंदर जे ताबूत मां हथ ॿाहिरि विया। माण्हुनि खे चई भाई मूंखे हेॾो हुयो, 24 कलाक न जीआरे सघिया। डॉक्टर हुजनि, चाहे हकीम हुजनि, वैद्य हुजनि, कुझु बि हुजनि, तबीब हुजनि, सभिनि खे चए पियो मुंहिंजो धन खणो, मूंखे सिर्फ़ु मुंहिंजी माउ ताईं पहुचायो, मां पंहिंजी माउ खां आशीर्वाद वठां, मां खटी आयो आहियां, पूरो चक्रवर्ती थी आयो आहियां। कंहिंजी न पई हले, रोहन्स पिया चवनि न बचाए सघंदासीं। पोइ चए पियो जॾहिं तव्हां नथा बचाए सघो, मुंहिंजो रिश्तो नातो कंहिंसां बि कान्हे, त बाक़ी मूंखे मिलियो छा? मां छा थो खणी वञा पियो? कुझु बि। त ॿाहिरि हुया हुनजा, हे अरब करब, हे पैसा खणी वियो छा? ऐं तव्हां पैसा, जे अगरि पैसे, मां ईअं नथो चवां पैसो न हुजे, पैसो हुजे, पर बेटा सॼो पैसे में जेको संग न हलंदो, हे रिश्तेदार बि संग न हलंदा, संग छा हलंदो? मां उहो थो चवां, उहो परमात्मा संग हलंदी, जेको कोई व्यक्ति न आहे, वो समिष्टि आहे। उनखे तूं यादि, चाहे घर में हुजी, चाहे दुकानु हलाईंदो हुजे, करे सघींदो। उनजे लाइ कोई असांखे शीर्षासन न आहे करणो, तूं दुकानु हलाए, दिलि सां हलाए, उनजी यादि ॿियो आहे छा? तुंहिंजो ग्राहक आहे, इन में बि उहो ई आहे। कबीर सभु कयो, कपिड़ो ठाहे पियो, विकिणे पियो, ऐं चए बि पियो उहो परमात्मा कोई मंदरु टिकाणे में न वेठो आहे। उहो त चए पियो जय डोलऊं, डोलऊं यानी वञा, घर खां बाज़ारि वञा, बाज़ारि खां घर अचां,
उनजी परिक्रमा वो जाते काथे आहे, जह जह डोलऊं तह तह परिक्रमा, उनजी परिक्रमा आहे। जह जह डोलऊं, मां चवां तूं दुकान ते वञ न, चओ मां मंदर ते थो वञा, ॾिसंदो आहियां माण्हू घुमण वेंदो आहे हीअं फर्स्ट क्लास, दुकान ते मरियल मरियल थो वञे पियो, बोझो सिर ते। अरे वञ मंदर ते थो वञे पियो, तूं का पूजा आहे तुंहिंजी, जंहिंमहिल दुकान हलाईंदे ख़ुशीअ सां हलाए, ग्राहक अचे ख़ुशीअ सां, अहिड़ो मिठो ॻाल्हाइसि, हुन में भॻवानु आहे। त हिते ग्राहक ॾिसे थो माण्हू, चए थो मुर्गो आयो आहे, कटेसि, पोइ तूं दुकान हलाईंदी। हे माण्हुनि जी विरती। ऐं घर में माई नथी अचे त माई बि ॻूथ सुॼाए थो छॾनि पियो, बुखार थो चढ़ी वञे, माई न आई आहे। अड़े माई न आई आहे, माईअ में एॾो साह। हिकिड़ी माई त मूंसां ॻाल्हाए पई वेठी, मुंहिंजो मुंहुं होॾे हुयो, माईअ जो हेॾे, हेॾो हीअं माई आई, भेण त मूंसां ॻाल्हाईंदे विच में थी करे साह पियो, मां साह पियो, ॻाल्हाईंदी थी मूंसां साह कीअं पई, चई बाबा 10 ॾींहंनि खां पोइ माई आई आहे। मां 10 ॾींहंनि खां माई आहे, तोखे साह पियो। ऐं मुड़ुस जो ईंदो त उहो रोज़ु ईंदो आहे, उहो रोज़ु ईंदो आहे, माई आई आहे त साह थो पियसि। उन माईअ जो बि मंदरु न आहे घर, जंहिंजो साह माईअ में हुजे। न अचे त न अचे, तुंहिंजी पूजा आहे। तूं अगरि घर जी डस्टिंग कए या पोलो के या ॿुहारी पाते या रोटी कए, मां चवां सची पूजा थी, सची जंहिंखे चइजे पूजा। न कर काई लोटो बोटो खणी करे। और माई ॿार घुरेसि थो पियो, चएसि थो मम्मी मेरे को आज शनिवार है, हमारा प्रति भोज है। ॿारनि जो स्कूलनि में प्रति भोज थींदो आहे, जेको पंहिंजी पसंदि जी शइ ठाराए करे खणी अचो, सभई गॾु खाओ। पोइ प्रति भोज ॿार चएसि थो मेरे को क्रिस्पी बना के दो, वेज क्रिस्पी, मेरे को ज़रूरी है, वहाँ अपने दोस्तों के साथ खाऊंगा। माई दे चेहरा डोडा चाहिए तो बताओ, मेरे को जाना है पूजा करने। दो कोड़ी पूजा दिया, ॿार तो घुरे ई पियो, भेण भॻवानु तो घुरे ई पियो, उनखे ठाहे नथी ॾिठी वञा पूजा करणु, अगरबत्ती खणी करे पूजा थी करणु वञे, ऐं उहो सचो भॻवानु घुरे ई पियो। ओॾो ग्राहक आयो त सुबुह सुबुह जो चएसि थो भाई मूं वटि महिमान आयो आहे, जल्दी मूंखे 2 किलो खंडु ॾे, मूंखे खंडु कान्हे का, मूंखे जल्दी ॾे। ओ वेठो पोइ मूर्तियुनि जे साम्हूं अगरबत्ती ॿारे, अरे जल्दी ॾे यार, मुंहिंजो महिमान हीअं थो करेसि, अंधो आहियां ॾिसी नथो, मां पूजा थो कयां पियो। अरे 2 कोड़े जी पूजा थी आहे, सची पूजा त हुनखे ॾिने कान थो। हीअं निहारे करे चएसि थो अंधो आहे, ग्राहक खे सचो भॻवानु बीठो आहे। न सम्झंदा माण्हू। मां चवां थो अगरि तूं ईअं सम्झी तुंहिंजी पूजा नथी वञे, मां हाराए वेंदुमि। सची पूजा, धंधो हलाए, इहे तुंहिंजा ॿार खाईंदा, माउ खाईंदी, तूं कमाए ईंदे। असां गृहस्थी आहियूं, असां वण जे वापार वारा आहियूं, असांजो इहो धंधो किरत आहे। तुंहिंजी पूजा आहे ऐं तव्हां पूजा सम्झंदा आहियो कंहिं मंदरु टिकाणे में वञी करे पूजा करे अचो, कोन ई काई आहे पूजा। चाहे घर में बि केॾा ठाकुर वेही पूॼ, घर जा भाती तो मां दुखियुनि उन्हनि खे तूं गंद गालियूं थो ॾी पियो ऐं पूजा थो करे। मां अॼु सत्संग इहे चयो आहे, बार बार सभिनी खे ॼाणा, जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान, भगवान ही थी सब जाते काथे, हिते हिते सभिनी में इहो ई वेठो थी। ये छोकिरी वेठी आहे, छोकिरो वेठो आहे, अरे इन्हनि जे अंदरि उहो आहे त हे वेठा आहिनि, तव्हांजे अंदरि उहो आहे त तव्हां वेठा आहियो। न हुजे ई उन सां मेलाप टुटी वेंदो, छो थी वेंदासीं असां। ॿियो कहिड़ो भॻवानु आहे? सोचे ॾिसो, अॼु मुंहिंजी कथा राति जो सुम्हो त सोचे ॾिसिजो। मां चाहियां थो कोई, मां ईअं सोचां मां कुझु आहियां, अरे जेतिरो मां आहियां हिकु रती तूं घटि न आहे, हिकु रती स्त्रियूं घटि न आहिनि, जेतिरो मां आहियां। जेतिरी आत्मा मूं में आहे ओतिरी आत्मा आहे। मां चवां कृष्ण और राम में जेतिरी आत्मा आहे ओतिरी तव्हां में आहे। तव्हां पूजा कयो था, सभिनी में आहे, पर इहा ख़बर तॾहिं पवंदे
जॾहिं इहो सुपना और पेखना जॾहिं सभु व्यर्थ लॻनि, असांखे इहे सभु सार्थक थो लॻे। पैसा सार्थक, रिश्ता नाता सार्थक, प्रॉपर्टियूं सार्थक, सोन हीरा सार्थक, न सोच न पाए सघंदे। हे महापुरुष जेके बि थी गुज़रिया आहिनि, इन्हनि खे सार्थक छा? उहे बुख मां मरनि छा? सभु कुझु न खोड़ थींदी। कोई ईअं थोरी आहे मतिलबु ईअं व्यर्थ सम्झंदे त को पैसा छो? पैसा छा छुटंदा? पैसा पंहिंजे हथ जी मेला उहा पिया ईंदा, उहे पिया ख़र्च थींदा। पैसनि में कोई उन सां कोई मतिलबु ई कान्हे को। हीअ सच खे अगरि सम्झ, मां त कुझु चवां ई नथो पैसा खे दान करे छॾ, मां दान त कजां ई नहीं कुझु बि, ईअं त मां चवां ई नथो। हे ॿाहिरीं संपत्ति जेतिरी तूं विराईंदे ओतिरी खुटी वेंदे। छो थो विराए पियो? न विराए भले, मां नथो चवां। दान कंदे अहंकार ईंदी, अकड़ ईंदी ईंदी दान कर वेंदे भॻवान हीअं कॉलर सिधो करे वेंदे, मां जो हे कयो आहे मुंहिंजे लाइ छा ठाहियो? न त रहंदो दानी खे वॾो अहंकार। पैसा ॿाहिरीं शइ आहे, हीअ पैसा प्रॉपर्टियूं ॿाहिरीं शइ आहे। अंदर जी शइ कहिड़ी आहे? जेतिरी विराईंदे ओतिरी वधंदे। छा? हिकु प्रेम। जेतिरो विराईंदे, प्रेम ही परमात्मा है। तू प्रेम करें तो कैसा? तो कि प्रेम दे तो माँ के, पी के, धी के, पुत्र के। परमात्मा है प्रेम ही। साच कहूँ सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। प्रेम ही परमात्मा है। प्रेम जॾहिं आई त भक्ति ईंदे, बाक़ी प्रेम तो के आए ना। ईअं राम राम वेही चवंदे जिंदगी चओ वेठो, टके जो बि ॿोध न खुलंदी। मां हिंदुस्तान में माण्हुनि खे खोड़ परखियो आहे। एॾा एॾा माण्हू जेके सॼी ज़िंदगी राम राम लिखियो अथऊं, चयो अथऊं, वेही करे उन सां थोरो ई कोई अहिड़ो माण्हू मिली वेंदो आहे, असांखे बि खोज में मज़ो ईंदो आहे। चवंदा आहिनि ॾिसांसि हिन में छा आहे। ज़िंदगी भर कापीअ में राम राम लिखियो थी, टके जो बि ॿोध न। कोई तूं ॻाल्हाए त मूंखे ईअं थोरो प्रभावित करे छॾी, भई हा हिन राम राम लिखियो आहे। राम लिखण सां छा थियो? पहिरीं ॻाल्हि, राम नालो राम न आहे। बाहि नालो बाहि आहे छा? हाणे मां बाहि चवां त बाहि आहे छा? ऐं राम चवां त राम आहे छा? राम नालो राम आहे छा? कोई बि नालो उहा शइ आहे छा? मां काई बि शइ चवां त उहा शइ थी वेंदी छा? राम राम मां केॾो बि चवां, मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे। अन पाणी जे नाव किथे उन बुख की न लहे, नगर पहुचे की न की बिना पंध कहे। गुर गम रहत रहे त सुखी थिए सामी चवे। गुरूअ जी गमता सां राम सम्झो, राम कहिड़ो आहे। इहो राम तॾहिं सम्झंदे जॾहिं हे व्यर्थता तोखे नज़र ईंदे। हिकु गुरबाणीअ जो गीत, वरी उन जो परिणाम, पोइ सत्संग जी समाप्ति। जेको माण्हू धन, मां धन चवां तो ईअं विरहाए न, सिर्फ़ धन जी उपयोगिता है बस। ये धन आहे, हिन जी पूजा बि न कजे। ऐं तव्हां हर ॾींहं ते पूजा कंदा आहियो, सोचींदा आहियो धन ई तो, ग़लतीअ में आहियो। हिन जी पूजा सोचे ॾिसंदा, पैसा तो होॾे ॿाहिरि, हिते किथे हिंदुस्तान में पैसा आहिनि, उहे पूजा कंदा आहिनि। ये जापान पूजा कंदो आहे, अमेरिका पूजा कंदो आहे, लंडन पूजा कंदी आहे। पैसनि जी पूजा कंदा आहिनि कोई बि? पैसा त उन्हनि वटि आहिनि। हिन जी पूजा न, कॾहिं बि न। मां त चवां हे त जेके पुराणा नोट आहिनि, हथु लॻाए हथ खे मल, हिन में जम्स। हिन जी पूजा त हीअ हिकु पदार्थ आहे बसि, उपयोगिता जी शइ आहे, हिते वठी हुते ॾे बसि। हिन खां वधीक न, हिन खां वधीक न। हिते वठी हुते ॾे बसि। ऐं तव्हां पूजा कंदा आहियो हर ॾियारीअ ते। अहिड़ा अहिड़ा ग़रीब, मां तव्हांजी छा कंदा हूंदो पूजा? एॾा ग़रीब जंहिंजे घर में सॼी लिखियलु आहे लक्ष्मी माता साई थींदा आहिनि, पुटड़ा ठाहे, पैसा रखे, पूजा करे, वीचारे खे बाथरूम बि कान्हे को। मां घणनि सालनि खां थी करे, मां शादी कई आहे, ईअं कयो आहे। मां कयो थी त छा मिलियो थी? पूजा करण सां पैसा मिलंदा आहिनि? ऐं तव्हां सभु ॾियारी ते पूजा कंदा आहियो? न, पूजा न। ॾियारीअ ते
हे हाणे ईंदी परसुराम जी हिनजी संतोष कुमार जी। मां चवंदा आहियां जंहिंजी लक्ष्मी अगरि नाई आहे त हुनजी ज़ाल लक्ष्मी आहे, जंहिंजी आई आहे हाणे हीअ ईंदी संतोष कुमार जी, इहा लक्ष्मी आहे। तुंहिंजो ॿारु गणेश आहे, हो नकली गणेश लक्ष्मी फोटुनि वारा, सचा हिते इते प्रेम कर, इते सम्मान ॾे, पोइ पैसा कीअं था अचनि पिया। घर में विढ़नि था, घर में गुस्सो, घर में क्रोध, घर में कूड़, घर में वैर, घर में घृणा, घर में ठगी, ऐं कयो था पूजा। कुझु बि न, तुंहिंजो वहिंवार सही आहे, मां पैसा डुकंदा ईंदा आहिनि, इहे लछण सां ईंदा आहिनि, इहे पूजा सां न ईंदा आहिनि। पर पूजा सां, इहा पूजा कहिड़ी आहे? असली पूजा आहे जेको त माण्हू पंहिंजे अंदर में उथंदे वेहंदे परमात्मा खे चए थो प्रभु तेरा धन्यवाद, मूंखे एॾो ॾिनो थी, एॾो ॾिनो थी, पात्रता ऐं योग्य खां वधीक कोई न चवंदो आहे। ऐं ॾिनो बि अथई, तव्हां ॾिसो माण्हू छा आहिनि, वीचारनि खे घर कान्हनि, के फुटपाथ ते सुम्हंदा आहिनि, ॿार त न, उन्हनि खे पैसा किथे बि कान्हनि, के ओड़ा असां हुजऊं त छो न ॾिनो अथई असांखे? कॾहिं धन्यवाद निकितो थी? असली पूजा उहा थी, उथंदे वेहंदे चओ प्रभु तेरा धन्यवाद, मूंखे सभु ॾिनो थी, मूंखे पात्र, ऐं जिसके पास है उसे और दिया जाएगा, अहिड़ो संतोष। और जिसके पास नहीं है, जेको उथंदे वेहंदे प्रार्थना में चए थो भॻवान हीअं कजांइ, भॻवान ऐं तव्हांजी प्रार्थनाउनि में ॾिसंदो आहियां ईअं ई हूंदो आहे। भॻवान खे ॼण नौकर ठाहींदा आहियो, वञो त सही कंहिं टिकाणे में, ॾिस कीअं तूं प्रार्थना करे, भॻवान ॾींहं जा 4 पहर सुख सां गुज़ारिया थी, राति जा 4 पहर सुख सां, ख़ैरु कजांइ, हीअं कजांइ, हूअं कजांइ, हूअं कजांइ, जीअं न नौकर खे वठी करे चवंदा हितां मिटी खणजांइ, हुते रखजांइ, हुतां खणी करे हुते रखजांइ। भेण ईअं नौकर आहे भॻवान तव्हांजो, ॾे कुझु कान रहियो के वरी मूंखे हीअ कर, पोइ तूं भक्त ठकता भॻवान उहो। मां चवां ईअं अंदरूं उथंदे वेहंदे निकिरे प्रभु तेरा धन्यवाद, तूं एॾो ॾिनो आहे ऐं ॾिनो अथई, कोई कान्हे अहिड़ो जंहिंखे न वञे, सभिनी खे घर आहे, रोटी आहे, अञा ॿियो छा खपे। ऐं ईअं अगरि संतोष तोखे आहे, खोड़ ईंदी, जेको रोए थो जेतिरो अथसि उहो बि निकिरी वेंदुसि, ऐं निकिरे थो। माण्हू ईंदा आहिनि माॾे, बाबा हेॾियूं पूजाऊं था कयूं, हेॾा असां पाठ था रखंदा आहियूं, अचे ई नथो पैसो, मां काॾां ईंदी न ईंदी, संतोष ई कान्हे। आख़िरी बसि इहो रखजांइ, जेको व्यर्थ सम्झी करे ऐं हीअं अचे थो कंहिं गुरू सतगुरूअ वटि ऐं चए थो मां हाणे मूंखे ॾिठो धन में कुझु न आहे, प्रापर्टियुनि में कुझु न आहे, हाणे शामे कुझु आहे। ये गुरु नानक जी वाणी चई करे उनजो पोयों वरी हिकिड़ो गीत नंढड़ो छा ईअं न वॼाए, बसि ईअं थो चवां, आयो में शरण तिहारी सतगुर, आयो में शरण तिहारी। परेशान थी करे गुरुअ जी शरण अचे थो, चए थो मिले सुख नाम हरि सोभ्या, चिंता लाए हमारी, अवर न सूझे दूजी ठाहर, हार पर्यो तह द्वारी, लेखा छोड़े अलैख सुख हम, निर्गुण ले उबारी, सदबख्शंद सदा मेहरबाना, सब न दे आधारी, नानक दासंत पाशे परियो, राख लियो हमारी, राख लियो हमारी, सतगुर आयो ये शरण राख लियो हमारी, सतगुर आयो ये शरण तिहारी, आयो ये शरण
प्रार्थना। इन प्रार्थना में मां वरी सां लफ़्ज़नि में चवां, न ईंदो सम्झ में। चए तो हाणे मां ॾिठो धन भी साण न हलंदो, हे परिवार भी साण न हलंदो, हे संसार सॼो मतिलब जो आहे, संसार अथी भी मतिलब जो। मतां चई कोई कंहिंसां प्यार ॿाहिरियों आहे, अंदरियों प्यार सिर्फ़ु परमात्मा जो आहे। तूं पंहिंजी माउ में, पंहिंजे ज़ाल में, पंहिंजे पुट में परमात्मा ॾिसी करे प्यार कंदे त इहो प्यार सचो। ऐं तुंहिंजो पुट आहे, तुंहिंजी ज़ाल आहे, इहो प्यार कूड़ो, कोई कंहिंजो कान्हे, कोई साण हलंदो। हुन में जेको परमात्मा हो तोसां साण चए थो, मां तो सभु परखे करे, हे जेके भी संत महापुरुष ईअं आया पंहिंजे गुरूअ ॾे, चयोसि मां सभु करे आयो आहियां, किथों भी मूंखे संतोष न मिलियो आहे, हाणे तुंहिंजे शरण आयो आहियां। आयुमि शरण तिहारी मिले सुख। आनंद किथों मिलंदो? आनंद यानी भक्ति जो आनंद काथों मिलंदो? मिले सुख नाम हर सुबह, उन जी यादि जो सुख कीअं मिलंदो? मिले सुख नाम हर शोभा। ये मुझी चिंताऊं गणतियूं पियो तो सॼो ॾींहुं ॻरां, कीअं थींदो, कीअं थींदो, छा थींदो, इहो मुंहिंजो लाइ। मिले सुख नाम हर शोभा, चिंता लाइ हमारी अवर न सूझे दूजी ठार। मूंखे काथे ठार न मिली आहे। श्रद्धा रखी करे पंहिंजे गुरूअ जे चरणनि में किरी चए थो, अवर न सूझे दूजी ठार, हार परियो तह द्वारी, लेखा छोड़। ये लेखा अगर कंदे तो मां एॾा पाप कया आहिनि पुॼी न सघंदो। अगर अदल करें तो मेरी जाय न काई, फज़ल करें तो मां जीवा। चारों पलो मेरी चिक्कड़ भरे, कहिड़ी कहिड़ी धोआ, साबुण थोड़ा पानी मेला, तट ते वेही रोआ। मां करे ही न सघंदुसि लेखा वेखा, एॾा पाप कया आहिनि। मां उनखे पापनि खे ठाहिण में वरी उमिरि मुंहिंजी ॻरी वेंदी। हाणे तूं लेखा छोड़, अलैख छूटऊं, हम निर्गुण ले उबारी। मां ॿुधो आहे सदा तूं बख़्शण हारा, सद बख़्शंद सदा मेहरबाना, सभना देह आधारी। तूं सभिनि जे देह में, तूं वो प्रकाशमान विद्यमाना सभिनि जे देह में। नानक दास संत पाशे पढ़ियो। हाणे मां तुंहिंजे शरण में तुंहिंजे पोतों आयो आहियां, पाशे पढ़ियो, राख लियो हिन वारी। मांजा केतिरा ही जन्म गुज़रिया आहिनि। जेको रविदास चए थो, बहुत जन्म बीते थे माधव, ए जन्म तुम्हारे लेखे। घणा जन्म मां वरिता आहिनि, हाणे हे जन्म तुंहिंजे लेखे। गुरूअ खे चए थो, मां गुरू सतगुरू तव्हां छा था सम्झो पिया? जंहिंजी श्रद्धा आहे उनजे लाइ सतगुरू भॻवान खां वधीक आहे। भॻवानु कोई आहे छा? भॻवानु त मां चयो सभिनी में आहे, उनजी ॼाण ॼाण वारो गुरू ई आहे। कबीर चए पियो, गुरु गोविंद दो खड़े ताके लागू पाए, बलहारी गुरु आपने जिन गोविंद। गोविंद ॼाणण वारो केरु? सतगुरू। सतगुरू ॿियो भॻवानु कोई असां ॾिठो आहे छा? ऐं देह जे रूप में ॾिठो आहे त पंहिंजो पंहिंजो गुरू ॾिठो आहे सभिनी। इन करे गुरूअ खे चए थो, आयम शरण तुम्हार। जिथे समर्पण थी सघंदो, बाक़ी काथे शरण वठी सघंदो? कंहिं शास्त्र ते, कंहिं मूर्तिअ में शरण थी न सघंदी। न अहंकार वेंदो, न कुझु वेंदो। ऐं कंहिं जीवंत गुरूअ जे साम्हूं अहंकार वेंदो। गुरूअ खे इहा प्रार्थना करे थो, नानक दास संत पाशे पढ़ियो, राख लियो एहवारी। जॾहिं शरण पियो, जॾहिं मिटियो, पोइ सोझी पई परमात्मा जी। जॾहिं सोझी पियसि, पोइ आनंद में चए थो, वाह मुंहिंजा प्यारा, हाणे मूंखे छा मिलियो आहे? उहो पंहिंजे गुरूअ खे ॿुधायो। छा थो चए? तुम शरनाई आया ठाकुर, तुम शरनाई। जब से उतर गया मेरे मन का संसार, जब ते दर्शन पाया। उतर गया मेरे मन का संसार, जब ते दर्शन पाया। दुख नाठे सुख सहज समाए, आनंद आनंद गुण गाया। दुख नाठे सुख सहज समाए, आनंद आनंद गुण गाया। बाह पकड़
कढ़ लीन जन अपने ग्रह अंधकूपते माया। कहो नानक गुर बंधन काटे विशरत आन मिलाया। विशरत आन मिलाया तुम शरणाई आया। विशरत आन मिलाया तुम शरणाई आया। तुम शरणाई आया तुम शरणाई आया तुम शरणाई। 2 मिनट जो यो आखिरी अर्थ। जॾहिं खां तुंहिंजी शरण पहिरियों प्रार्थना, पहिरियों प्रार्थना पोइ परिणाम। आयम शरण ते हरि सतगुर सॼो चई वियो मां हीअं आहियां। पोइ जेॾी महिल सतगुरु जी शरण मिले ऐं सोझी ॾिनई सतगुरु। परमात्मा छा आहे? सोझी ॾियण वारो सवाइ सतगुरुअ जे ॿियो कोई बि न ॾेई सघंदो। मन हठ किने न पाया कर उपाव थके सब कोई। सहस सियाणप कर रहे मन कोरे रंग न होई। कूड़ कपट किने न पायो जो बीजे खाए सोई। मन जे हठ ते अॼु ॾींहं ताईं कंहिं न पातो आहे। जिन बि पातो आहे, गुरु नानक हुजे, कबीर हुजे, रविदास हुजे, मीरा हुजे, ये सभिनी पंहिंजे पंहिंजे गुरुअ मां पातो। मीरा जो गुरु रविदास ऐं धर्मदास जो गुरु कबीर। ये ॿिनी जा पंहिंजे पंहिंजे गुरुअ मां। ऐं ॿियो त तव्हां ॾिठो ई आहे ये 5 जेके असांजा गुरु शेवा वारा। या हिकिड़ी तुक बि चयां, उहे 5 केर हुया? भाव लहणे जो ॾिसी गुरु नानक थियो राज़ी। महर जो हथड़ो धरे बख्शाई गुर गादी। दिल ॾई दातार खे व्यापुरायन खां बची। जन कई शेवा गुरन जी सेवया रंग में रची। जल भरी दे कीअं अमरू रांझन रिझायो। गुरु अंगद महर करे तंहिंखे छातीअ सां लायो। कोहर ॼेठे जा गुरनि खे जीअ अंदर थे व्याजची। पग में पिर थियो हो वॾो पर गादी अर्जन खे। हुन खे हू अहंकार हिन वीचारियो वचननि खे। परमानंद सेवा संगा फल वया पल में पची। जन कई शेवा गुरन जी सेवया रंग में रंगी। साईं तन ते आहे राज़ी सिक जनीअ जी आ सची। अंदर में सिक ॻाल्हि अंदर सां घटिजंदी आहे। ॿाहिरियां किरत केॾा बि कर, तूं सेवाऊं कर, दान कर, कुझु बि कर, पर फल हूंदी अंदर जे अभिप्राय सां। अभिप्राय चइबो आहे तुंहिंजे अंदर में छा आहे। अंदर में थी कूड़ ऐं ॿाहिरों करे तो हीअं मिठ मिठ, त ॾिसण वारो तोखे नथो ॾिसे छा? महिमान अचे थो, अहो भाउ हमारे दर्शन हुए तुम्हारे, मस को आया। अंदर चए भई राक्षस का ना अचे। भेण तूं सोचो तो केर तूं ॾिसे? ठगी। या जेकी ठगी कंदे फल ठगीअ सां मिलंदी, अंदर हृदय सां। हिनखे चइबो आहे अभिप्राय। अभिप्राय तुंहिंजे अंदर में छा आहे? तुंहिंजे अंदर में प्रेम आहे, भक्ति आहे। तूं किॾे बि न वञ। मां चवां तूं पंहिंजे घर में, तुंहिंजो घर ई मंदिर आहे, तुंहिंजो दुकान ई मंदिर आहे। जेको सलोक चयो, सुपना और पेखना
ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। आखिरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा के नमस्कार। ओम शांति शांति शांति। जय श्री